بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، التأملات القرآنية هي ॾहों हिसो इंशा अल्लाह अॼु इन जो ॾहें जे हिसे में हिकिड़ी आयत क़ुर जी पढ़ंदासीं। पोइ उन खां पोइ हदीसूं जेके ईंदियूं उन मां इबरत असांखे कहिड़ी आहे, असांखे तअमुल जेको आहे छा आहे, ॿियो एजाज़ उन खां पोइ छा आहे। पोइ जीअं सदाईं हिकिड़ो को किसो ताबिईन जो ॿुधाईंदासीं, हिकिड़ो ईमान ताज़ो थिए थो। हीअ आहे आयत सूरत अल-मुमिनून में अल्लाह ताला चए थो, या अय्युहन्नास, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहन्नास ضرب مثل فاستمعوا له إن الذين تدعون من دون الله لن يخلقوا ذبابا ولو اجتمعوا له وإن يسلبهم الذباب شيئا لا يستنقذوا منه ضعف الطالب والمطلوب ما قدر الله حق قدره إن الله لقوي عزيز। पहिरियां अल्लाह ताला चए थो, या अय्युहन्नास, वो इंसानो, ضرب مثل, हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॿुधायां थो। उन मिसाल खे तव्हां चङी तरह ॿुधो। इन लदीन तदऊन, जेके अलाह खां सवा तव्हां औलिया, अबदाल, जबल, वण, सिज, चंड, जेकी शइ अलाह खां सवा जंहिंखे तव्हां पुकारियो था, या सॾु कयो था, या जंहिं में उमेद रखो था, लन यख़्लुक़ू ज़ुबाबन, मख बि पैदा कोन करे सघंदा। वलौ इज्तमऊ लहू, भली सभु गॾु थियनि, हिकिड़ी मख बि पैदा न करे सघंदा। व इन यसलुबहुम ज़ुबाबु शैअन ला यस्तंक़िदू मिन्हु, जे न इहो मख का शइ हुननि खां खाई जल्दी भॼी वञे त हुनखे पहुची न सघंदा, जे पहुची सघंदा त उन मां उहा शइ कढी न सघंदा। मिन्हु, वरी अॻिते चए थो, अल्लाह ضعف الطالب المطلوب, ॿई कमज़ोर शयूं, खाइण वारो जंहिंखां खाई तव्हां खां भॼी वियो, ऐं जंहिंखां तव्हां घुरो था मदद, ॿई कमज़ोर। जे औलिया खे सतायो था त उहे बि कमज़ोर, ई मख जेका इहा बि कमज़ोर। मा क़दरुल्लाह हक़ क़द्रिह, हीअ चए थो, मा क़दरुल्लाह, अल्लाह जो क़दुरु तव्हांखे सही हक़ जो क़दुरु तव्हां हींअर ताईं तव्हांखे अल्लाह जो क़दुरु कोन्हे। माज़रत, इहा सूरत अल-हज आहे। सूरत अल-हज मां मुमिनून सम्झो वठो न, सूरत अल-हज में इहा आयत आई आहे, 63 आयत, मां माज़रत मुमिनून सम्झो वठो, सूरत अल-हज में इहा आयत आई आहे। असां इन आयत मां फ़ाइदो कीअं था वठूं त ॾिसो त अल्लाह ताला असांखे मिसाल थो ॾिए त हीअ जंहिंखे तव्हां पुकारियो था, अल्लाह जा वली आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, अबदाल आहिनि, सहाबी आहिनि, नबी आहिनि, छा बि हुजनि, इहे मख़लूक आहिनि, इहे मुंहिंजा बाना आहिनि, अल्लाह जा बाना आहिनि, त इन्हनि खे तव्हां पुकारियो छा लाइ था? इन्हनि खे अॻ में चयो त तव्हां हिकिड़ी मख पैदा करे सघंदो, न करे सघंदा। चईनि, भला जेके मख तव्हां खां का शइ खाई खणी वञे, भॼी वञे, तव्हां उनखे पहुची सघंदो? थी सघे पकिड़े सघनि, ठीकु आहे। हाणे अल्लाह साईं चए थो, जे उनखे पकिड़ींदो उन मां उहा शइ पेट मां कोन कढी सघंदो। अजीब, यानी आयत हिकिड़ो मिसाल। वरी अॻियां चए थो, अल्लाह ضعف الطالب المطلوب, जंहिंखां घुरो था ऐं जंहिंखां घुरिजे थी शइ, ॿई ज़ईफ़ आहिनि। पोइ उन खां वरी अॻिते अल्लाह साईं छा थो चए, मा क़दरुल्लाह हक़ क़द्रिह, अल्लाह जो क़दुरु तव्हां कोन था कयो। हीअ सॼी मख़लूक जेके दुनिया में आहे, आसमाननि में आहे, चंडनि में, तारनि में, तव्हां अहिड़े ख़ालिक खे छॾे ऐं इंसाननि ॾे था भॼो, या जबल ॾे था भॼो, या पथर ॾे था भॼो, अहिड़ियुनि शयुनि खे था तव्हां पुकारियो जेके तव्हांखे न पंहिंजे लाइ नफ़ ऐं दर नथा करे सघनि, पंहिंजे लाइ नुक़सानु ऐं फ़ाइदो नथा करे सघनि। हर शइ अल्लाह जी मुहताज आहे, छा बि हुजे उहो इंसान मुहताज, मख़लूक, जबल, वण, सभु अल्लाह जे मुहताज। असीं वरी जेके मुहताज आहिनि उन्हनि खां असीं वरी मुहताज उन्हनि खां न वञी था घुरूं। जीअं अरब मिसाल चवंदा आहिनि त फ़ाक़िद शइ ला याती, जंहिं वटि शइ आहे न उहो छा ॾींदो। सो हिकिड़ो इहो अल्लाह ताला असांखे मिसाल ॾिनो आहे, क़ुर में मिसाल ॾिनो आहे। असांखे इन आयत में तदब्बुर करणो थो खपे। असीं बार बार इहो ई आयत क़ुर में आणींदा आहियूं त सूरत मुहम्मद अफ़ला यतदब्बरून अल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, अल्लाह साईं चए थो, छा क़ुर में सोचे सम्झो कोन था? ॾिसो कहिड़ो मौजिज़ा आहिनि, केॾी कुदरत आहे अल्लाह ताला जी, जहाँ तव्हांजे दिलनि ते ताला लॻी आहिनि। वरी ॿी जॻह ते अल्लाह साईं चए थो, उहा सूरत निसा में, अफ़ला यतदब्बरून अल क़ुरआन, छा तव्हां क़ुर खे कॾहिं बि कोन सम्झंदो, न उन जो तदब्बुर कंदो। वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाह लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा, जे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं ॾांहुं आयो हुजे हा त उन में वॾो फ़र्क़ु हुजे हा। ॿी जॻह ते सूरत अल-मुमिनून में, अफ़ला यतदब्बरून अल क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुमुल अव्वलीन। ॾिसो अल्लाह साईं जिथे किथे असांखे क़ुर में चए थो, क़ुर जो तदब्बुर कयो त यानी
उन जो माना सम्झो, उन जी तफ़सीर सम्झो, वेही उन्हनि जे आयतुनि में सोचो त हिन जो अलाह हिन आयत जो मक़सदु छा आहे, अलाह साईं असांखे छो हिकिड़ो इहो शइ असांखे ॿुधाए थो, इन में का न का इबरत हूंदी। हाणे हिते असां त तदबुर कयूं था इन मख जे बारे में, अलाह साईं सभु जानवर छॾे भला मख में मिसाल छो असांखे ॾिनो। त हींअर अॼु यानी इहे 1400 साल अॻु में क़ुर में आयत नाज़िल थी, पर हींअर हिन टाइम में जेके वॾा वॾा जेके साइंसदान आहिनि, डॉक्टर आहिनि, इंजीनियर आहिनि, प्रोफेसर आहिनि, इन्हनि ॾिठो त छो न भला इन मख खे पकड़ियासीं, ॾिसूं इन में आहे कहिड़ी आहे मुसीबत, छो जो अलाह ताला इन जो ज़िक्र कयो आहे। ठीकु आहे, हुननि जो इहो कमु शुरू कयो त ॾिठुनि त मख खे जिन वटि पकड़नि त हाणे इहे मालूमात ॾिसो त इन में छा छा इन्हनि डॉक्टरनि इंजीनियरनि छा चयो आहे। मख जेकी आहे इनखे छह पेर आहिनि, हिकिड़ी हिकिड़ी पेर में हेठां जीअं न वार थींदा आहिनि उहे आला हूंदा आहिनि, त कहिड़ी शइ ते वेहे, शीशे ते वेहे, भित ते वेहे, माण्हू जी ॿांह ते मुंहं ते वेहे, त इहा गिग वांगुरु आहे, जिथे बि वेहे उहो चंबड़ी वेंदो आहे। हुन जो पेर 6 पेर अथसि। ॾिसो इहो अलाह साईं इनखे इहे 6 पेर ॾिना। ॿियो जेको यानी 3 हिसा आहे सॼी मख, मथो अॻियो जेको अथसि, ऐं पेट ऐं सीनो, इहे 3 हिसा अथसि। ऐं पेरनि में इहे वार ॾिना अथईं हल्का हल्का, त इहो चंबड़ी सघे, वेही सघे। ऐं जा दिमाग़ में अलाह साईं हिनखे एॾा खलाया असबी आहे, यानी खलाया असबी चइबो आहे हिकिड़ो हिसो, ॼण की उन हिसे में साह हूंदो आहे, उहो सोचींदो आहे ऐं उहो चुरो फुरो कंदो आहे। ऐं इंसान में त 46 अरब आहिनि, 46 अरब इहे ख़ाली दिमाग़ में इंसान खे आहिनि। पर हाणे ॾिसो मख में उन जे मारे उनखे ॾिठो अथनि त उन में अंदरि चयो उन में घणा आहिनि इहे खलाया असबीअ जेके हिन में अंदरि आहिनि, त उन में ॾिठो त 10 लख खलिया दिमाग़ मख जे में अंदरि आहे। ॾिसो छा आहे इहा मख़लूक नंढड़ी, इन में अंदरि 10 लख खलिया दिमाग़ में सिर्फ़ु अथसि, जेकी उहा सोचे सम्झे, हिनखे दिमाग़ में सोच ॾिनी त हेॾे वञ, हीअ शइ खा, हीअ मिठो आहे, हीअ खटो आहे, हिन ॾे वञ। इन खलिया असबी आहे, इनखे डॉक्टरनि सम्झंदा त खलिया असबी इहा दिमाग़ में हिकिड़ी हिकिड़ी शयूं जुज़ हूंदा आहिनि नंढड़ा नंढड़ा, हीअ मिशिननि सां वॾो करे लखे दफ़े पोइ ॾिसंदा आहिनि। ऐं हिनखे अलाह ताला 2 अखियूं ॾिनियूं आहिनि, 2 अखि में अंदरि हिकिड़ी अखि में, यानी हिकिड़े पासे हिकिड़ी अखि, ॿिए पासे ॿी, हिकिड़ी अखि में 3000 अंदरि नंढड़ियूं अखियूं ॾिनियूं अथसि, ऊंधा में बि ॾिसी सघे, केतिरो परे बि हुजे त बि ॾिसो केॾी हिनखे अंदरि अलाह साईं अखियुनि में ताक़त ॾेई छॾी आहे। ठीकु आहे, हाणे इन अखियुनि जो कमु डॉक्टर चवनि था त हिन इंसानु जेको हींअर कहिड़ो कैमरा ठाहियूं अथनि वॾियूं, त फ़ोटू हिकिड़ो कढे थो, त उहो फ़ोटू में हिकिड़ो रंग ॾिसी सघे थो। मख जेकी आहे 1 लख रंग हिकिड़े सेकंड में ॾिसी सघे थी। छा थो सम्झो, ॾिसो केॾो अलाह ताला हिन मख में एजाज़ ठाहियो आहे। मख में आहे छा आहे जानवर नंढड़ो। हाणे अचूं था, छो जो अलाह ताला क़ुर में असांखे चए थो त जे ला यस्तंक़िदू मिन्हु ज़अफ़ तालिब मतलूब, जे का शइ खाई वेंदी मख कंहिं खाधे जे मिठे जे मथां वेहंदी, त असां इन खे नथा कढी सघूं इन जे पेट मां। पेट बि अथसि, पर छो हिननि ॾिठो त हीअ ॿिया अॻ में जानवर मखियूं ॿिया मखा जीअं का शइ बि खाइनि था, त उहा शइ खाई वात सां पेट में थी वञे, पोइ उतां उहो हाज़मे में थींदी आहे, आस्ते आस्ते खून में, जान में, मांस में वेंदी हले, बक़ाया जेको हूंदो बेकार उहा शइ निकिरी थी वञे। पर मख जेकी आहे इहे हिकिड़ो जानवर दुनिया में सॼे में हिननि डॉक्टर ॾिठो, छो जो इहे बहस जेको गौरनि कयो अंग्रेज़नि, 20 साल हिननि खे मीटिंग लॻी हुई, 20 साल इहो सॼो रुॻो मख जे पोयां लॻा पिया। अलाह ताला असांखे एतिरी सम्झ न ॾिनी, पर अलाह ताला असांखे इहे अंग्रेज़ चाइना वारा इहे अलाह साईं पैदा करे असांखे ॾिना त इहे तकलीफ़ूं कनि, असांखे तयारु शइ हर शइ मिले त सम्झूं अलाह जे दीन खे। हाणे ॾिसो 20 साल इहे इन्हनि जूं सॼियूं टीमूं लॻियूं पियूं हुयूं मख जे पोयां, त ॾिसूं त हीअ कहिड़ी मुसीबत आहे। ठीकु आहे, हाणे इन्हनि ॾिठो आहे त हिन जो जिहाज़ल हदमी जेकी हिन जी जीअं असांजो वात में का शइ विझूं था, ज़ुबान में विझूं था, पोइ उहो ॾंदनि सां ॿड़ियूं था, वरी उहो पेट में हलियो थो वञे। ठीकु आहे, पोइ पेट मां वरी उन जो जेको फ़ाइदो आहे, विटामिन्स धार थी वञे, प्रोटीन धार थी वञे, इहे सभु शइ धार के बुकी ॾिठी वञे, के पोइ मसाना ॾिठी वञे, पाणी वधीक हूंदो त पेशाब न निकिरी वेंदो। ईअं इन खे चइबो आहे जिहाज़ल हदमी, खाइण पीअण जी शइ सॼी मशीनगिरी जेकी आहे। चवनि त हिन मख में इहा शइ आहे ई कान,
ॾिसो न ही अलाह ताला छा चयो, ला यस्तनक़िदू मिन, तव्हां हुन खां मोटाए न सघंदो। छो जो इहा शइ मख में आहे ई कान, यानी इहा शइ जेकी खाए पेट ॾे वञे उहा शइ वरी उन जो पेट में पए पोइ उतां वरी हर खाधो जेको आहे पंहिंजे उज़्बे ॾे वेंदो आहे जंहिं शइ ज़रूरत हूंदी आहे। पर हीअ मख जेकी आहे हीअ अहिड़ी मख़लूक आहे जो हीअ जेकी शइ खाइणु चाहींदी आहे, वात मां हिकिड़ी वॾी ज़बान निकिरंदसि, उन शइ जे मथां जेके मिठो हुजे या कहिड़ी शइ हूंदी उन शइ जे मथां उहो ज़बान रखे थी। ज़बान रखण खां पोइ उन ज़बान मां हिकिड़ो लुआब या पाणी निकिरे या अहिड़ी के दवा निकिरे थी, त उहा शइ उते तयारु थी जेकी शइ उनखे खाइणो आहे त उहा उतां उनखे नरम करे पाणी वांगुरु करे। छो जो हीउ ॾिसंदो त मख के शयूं वॾियूं न खाईंदी, सिर्फ़ु चटींदी आहे ज़बान सां, सिर्फ़ु चटींदी आहे। उन शइ जे मथां उहो पंहिंजी गिग रखंदी, उन गिग में उहा शइ नरम थी वेंदी, पाणीअ वांगुरु थींदी, पोइ हू पाणी चूसे ऐं उहो पाणी जेको आहे पेट ॾे कोन थो वञे, सिधो सॼी जान खून में टिड़ी खिड़ी थो वञे। यानी इहा शइ मोटाइणु कॾहिं बि नथी थी सघे, कॾहिं बि वापसि नथा करे सघूं। छो अलाह साईं छा चयो त इहा ला यस्तनक़िदू मिन, तव्हां इहा मोटाए कोन सघंदो। ॾिसो न 1400 साल नबी करीम खे कीअं ख़बर पई त हिन मख जो पेट ई कोन्हे का अहिड़ी शइ जो उन में वञे त पोइ इहा धारदार थिए। न, हीअ उहा शइ खाइण खां अॻु में उते ई जिते ठाहे गारो वांगुरु ठाहे सीमट बजरी जे मिलाबी आहे, इहे मिक्स करे उते ई चटे ज़बान सां उहा शइ छिकींदी, उहा सिधो सॼी जान में टिड़ी खिड़ी वेंदी। तूं हाणे मख खे ज़रो ज़रो कंदे त उहा शइ सभु खाधो न आहे, उते सिर्फ़ु पाणी वांगुरु आयो ऐं विरहाइजी वियो, सॼो विरहाइजी वियो। यानी हिननि डॉक्टरनि चयो त हीअ शइ जेकी खाए थी कॾहिं बि इंसानु मोटाए नथो सघे। हींअर नांग का शइ खाए थो त उनखे मारे वरी पेट मां कढूं था, ॿकरी आहे, छेलो आहे, ढगी आहे, ढोर आहे, उनखे मारे उनजे पेट मां का शइ कढी सघूं था। पखी आहे, तोता आहिनि, बाज़ आहिनि, उन्हनि जे पेट में मांस हूंदो उनजे। पर हीअ हिकिड़ियूं जानवर अलाह ताला पैदा कयो जंहिंखे जिहाज़त में आहे कोन, बिल्कुलु उहा शइ उते ई खाए थो। ॾिसंदो तव्हां अखियुनि सां त मख कंहिं शइ ते वेहंदी आहे त उहा ज़बान सां सिर्फ़ु उते बि चटींदी आहे। सो वॾो एजाज़ आहे, असीं मुख़्तसर करे ॿुधायूं था छो जो दोस्त परेशान न थियनि। त ॾिसो त अलाह ताला चए थो त तव्हां अउलिया खे सॾ था कयो, इहे तव्हांखे कुझु कोन करे सघंदा, न तव्हांखे नफ़े नुक़सान बि न ॾेई सघंदा, सिर्फ़ु तव्हां शिरक में पइजी था वञो। छो चई त पोइ अॻियां छा चए थो, मां क़दरुल्लाह हक़ क़दरे, अलाह जो तव्हांखे क़दुरु कोन्हे। छो जो अलाह जो क़दुरु तव्हांखे हुजे हा त तव्हां इहा शइ न कयो हा। ठीकु आहे, अचूं था हदीसुनि ॾे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी में रिवायत आहे, अजीब रिवायत आहे हिकिड़ी, तव्हां चङी तरह कन खोले ॿुधिजो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त इज़ा वक़अ الذباب في إناء أحدكم فليغمسه ثم لينزعه فإن في أحد أجنحته داء وفي الأخرى शिफ़ा। हीअ सही बुखारी में रिवायत आहे। नबी करीम फरमाए थो त कंहिं शइ में तव्हांजी मख किरी पए त हिकिड़े पासे ते किरंदी आहे, पोइ खाॿे ते या साॼे ते। छो जो जंहिं पासे में किरंदी आहे न उन पासे में हूंदी आहे बीमारी, उन खंभ जे हेठां पर जे हेठां बीमारी हूंदी आहे। त तव्हां उनखे जे चांहि में या पाणी में किरे थो उनखे ज़रूरी जे तव्हांखे पाणी इहो पीअणो आहे त पोइ उनखे फलयग़मिसहु सलाथ, नबी करीम फरमाए थो त उनखे 3 दफ़ा ॿोड़े सॼी मख खे उन पाणी में या उन शरबत में या उन चांहि में सॼो ॿोड़े पोइ कढी उछलाए पोइ पी सघे थो। त हींअर जेके बेदीन माण्हू हूंदा न उहे चवंदा यार तव्हांजो दीन छा आहे, इहो एॾो किन मखी किरे वरी तव्हां उनखे अञा विञारे पोइ था तव्हां शरबत पियो या चांहि पियो। हाणे त नबी करीम 1400 साल अॻु में ईअं चयो, पर हींअर डॉक्टर आया, इंजीनियर आया, इहे जेके वॾा जेके साइंसदान आहिनि, इन्हनि ॾिठो त असीं इन शइ ते सर्च कयूं। जेॾीमहिल सर्च कयनि त ॾिठुनि त मख जेॾीमहिल बि कंहिं शरबत में या माखी में या मिठी शइ में चांहि में किरे थी त हिकिड़े पासे खाॿे पासे किरे थी। त पोइ उनखे चेक कयूं, उन पाणीअ खे उन शरबत खे उनखे चेक कयूं त ॾिठनि त इहो सॼो जरासीम थी वियो आहे, बीमारी ख़तरनाक शइ थी वई। त हीअ अजीब लॻा। त ठीकु आहे, वरी उन्हनि खे त हदीस नबी करीम जो ख़बर आहे न। हींअर अंग्रेज़ असांजे दीन खां वधीक था पढ़नि, छो ॾिसनि था त इन में मौजिज़ा आहिनि। असीं वेही सर्च कयूं, असीं इनाम खटियूं, असांजो मशहूरु थियूं, असांजो नालो मथे थिए। त हुन पोइ छा कयो त वरी मख साॻीअ खे ॿोड़ियुनि 3 दफ़ा, जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, ॿोड़े वरी उन पाणी खे, उन शरबत खे, उन चांहि खे, उन माखी खे चेक कयूं त ॾिठुनि त उहे जरासीम जेके अॻ में पहिरियां उहे सभु मरी विया, सभु ख़तमु थी विया।
अजीब शइ हुननि चयो त इहो आहे छा। वरी हुननि तजुर्बो इहो कयो त ॾिसूं त मख मतां ग़लती में हिकिड़े पासे किरी पई खाॿे पासे, ॾिठुनि त 10 दफ़ा इहो तजुर्बो कयनि त ॾिठुनि त 10 ई दफ़ा मख अहिड़ी निभागी जॾहिं बि किरे न त उहो खाॿो पासो उन शरबत में, उन माखी में, उन शइ में किराए पई पंहिंजे पाण खे, जंहिं पासे बीमारी हुजे त इंसान जी ख़ैर खा न आहे मख। तॾहिं वरी हुननि ठो त वरी उनखे ॿोड़ियुनि पिया 3 दफ़ा त ॿिए पासे जेके साॼे पासे जेके ॿोड़ियुनि पिया त उन पासे दवा, छो नबी करीम चयो हदीस में फी उखरा दा उखरा दवा, हिकिड़े पासे दवा बीमारी अथसि, ॿिए पासे दवा अथसि। सो ॾिठुनि त हू जेके हुन पासे साॼे पासे हिन जी दवा आहे उहा हिन खे ख़तमु जरासीम खे करे पिया छॾनि। त ॾिसो नबी करीम 1400 साल मख जे पर जे हेठां साॼे पासे बीमारी, साॼे पासे दवा, खाॿे पासे बीमारी, नबी करीम खे कहिड़ी ख़बर इन शइ जी थी। इहे आहिनि अलाह जे तरफ़ां मौजिज़ा, इहे आहिनि अलाह ताला क़ुर में चए थो वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वही युहा। ही मुहम्मद पंहिंजे ज़बान सां कोन थो ॻाल्हाए, मुंहिंजे तरफ़ां थो ॻाल्हाए, मां थो हुनखे पहुचायां इहे सभु शइ ऐं तव्हांखे ॿुधाए थो। तो असांखे इहो हिकिड़ो ईमान वधाए थो ऐं क़ुर ऐं हदीस जा मौजिज़ा अणखुटा आहिनि, मरी वेंदासीं कोन पूरा करे सघंदासीं। सो इंसानु सोचे सम्झे क़ुर खे पढ़े ऐं हदीसुनि खे पढ़े। हिते किसो अचे थो यादि हिकिड़ो त अबुल अला अल हदरमी सहाबी हो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियुसि लश्कर सां त वञ बहरैन हितां सऊदीअ जे पोइ यानी विच में हिकिड़ो फ़ासिलो समुंड जो 40 किलोमीटर फ़ासिलो आहे। हींअर त पुल आहे पर अॻ में त पुल कान हूंदी। त अबुल अला लश्कर वठी वियो उॾी बहरैन ॾे, त रस्ते में हिननि खे पाणी ख़तमु थी वियो, छो जो विच में सहारा वॾी आहे बहरैन खां पहिरियां, त तक़रीबन 300 किलोमीटर रुॻो सहारा आहे। उते हिकिड़ो रावी जेको ताबई लिखे थो, चए थो त असांखे ॾाढी उञ लॻी, वियासीं। अबुल अला बुज़ुर्ग हो, अलाह जो वली हो, सहाबी हो, उनखे चयोसीं त असां सां हींअर वॾी हालत आहे, पाणी जी ॾाढी ज़रूरत आहे। हिते अबुल अला खे चवनि त असांखे वुज़ू जे लाइ पाणी कोन्हे, न विझण जे लाइ, न पीअण जे लाइ। त हू उथी बरकातूं पढ़ी, हुन चयो त पढ़ी पोइ बरकातूं, पोइ दुआ घुरई या अलीम या हलीम या अलियु या अज़ीम इन अबीदुक फी सबीलिक नुक़ातिल अदुवक फ़अस्क़िना अलग़ैथ नशरब मिन्हु वनतवद्दअ मिन अलअहदाथ। असांखे के यानी इख्तिलाम बि थी वियो आहे कंहिंखे, यानी विझण जे लाइ ज़रूरत आहे जनाबा खां। व इदा तरकना फला तजअल लिअहदिन फीही नसीबन ग़ैरना, हुन दुआ में चई अलाह ताला असांखे रुॻो पाणी मिले, असां वञूं त इहो पाणी बसि सुकी वञे। सच हुन चयो, किताब जेको लिखियो थो चए फमा जावज़ना ग़ैर बईद फ़इदा नहनु बिनहर, असां थोरो अॻिते वियासीं त भणा अॻियां हिकिड़ो यानी जीअं दरिया जो पाणी बि थो अचे, जीअं न चश्मे जो पाणी हूंदो आहे ईअं बि थो अचे। यतदफ़क़ क़ाल फनज़लना फ़तरवैना, वञी विहतासीं पीतोसीं, पंहिंजा मलअनल मकावी जेके चमड़े जी हूंदियूं आहिनि उहे सभु भरिया, उनखे वरी छॾे वरी निकिरी पिया त यानी उनखे छॾे विया, अॻिते वञनि पिया जिहाद ते। त थोरो अॻिते हली उहो रावी चए थो, मां हिकिड़े दोस्त खे चयो मुंहिंजी हिकिड़ी शइ पोइते विसरी वियो, मां खणी अचां। उते पोइते वियो, मोटी त उहो शइ पाण सायो करे छॾे वियो हो, त उते वञी पंहिंजो सामान खईं, ॾिठईं त पाणी आहे कोन, जिथे सवेलो पाणी ज़मीन मां चश्मो निकितो ॼण की आहे ई कोन, केॾे वियो इहा ख़बर कान्हे। अलाह ॾिसो न अबुल अला अल हदरमी जी दुआ क़बूल कई, मुस्तजाब दावा हो, उन जे पाणी सभिनी पीतो, भरियुनि विहता। वरी जेॾीमहिल थोरो अॻिते विया त ॼण की हो ई कोन। उहो सहाबी चए थो हत अथई दारीन हिकिड़ो ॻोठ हो, चई जेसिताईं उते पहुतासीं उन खां पोइ समुंड हो अॻियां। हाणे समुंड खां पोइ आहे जेॾे नबी करीम सहाबी खे मोकिलियो हो बहरैन जो शहर, त उते हाणे दारीन खां परते सहाबिन चयो हाणे अबुल अला खे त हाणे असीं अॻिते कीअं वेंदासीं, समुंड अॻियां। त हुननि चयो ठीकु आहे तरस थोरो, वरी बरकातूं पढ़ी, वरी साॻी दुआ पढ़ी या अज़ीम इन्ना आबिदुक, असां तुंहिंजा बंदा हूं, फी सबीलिक तुंहिंजे सबील लाइ असीं निकिता हूं जिहाद ते, फजअल लना सबीलन इला अदुवक, अलाह साईं असांखे तुंहिंजे दुश्मन ते पहुचा। त पोइ सहाबिन खे चई घोड़नि ते चढ़ो, घोड़नि ते ॾाचिन ते चढ़ो, सभई घोड़नि ते ॾाचिन ते चढ़िया। त सुम्म क़तहम बिनल बहर, पाण अबुल अला अल हदरमी घिड़ी पियो समुंड में। हाणे इहो को पाणी कोन्हे, वाकर कोन्हे, शाख कोन्हे, हीउ समुंड आहे। चए थो पाण घिड़ी पियो, त सभई पोयां घिड़ी पियसि, हीउ बि हलंदो वियो समुंड में हलंदो वियो। चए पियो त उहो थाबे चए थो फ़वल्लाहि मां बतलत सुरूजना, असांजा घोड़नि जे
पेर बि आला कोन पिया लॻनि। ॾिसो अलाह जो मौजिज़ा इलैहा फलम्मा रजअना इश्तकल बतन, यानी ॾिस न त उहो के माण्हू असां जी मोट उतां फतह करे मोटी आयासीं, वरी बि साम्हूं टुपी आयासीं, वरी सहारा में अॼु जेॾीमहिल पियासीं त असांखे असांजो हिकिड़ो माण्हू मरी वियो जंहिंखे धक लॻल हा, त उन पाणी चवनि पिया छा सां विञारियोसीं हिनखे गुसुल कीअं ॾियूं, पाणी बि कोन्हे। उहो जेको गुज़ारे हो उन दुआ, उहा सदाईं इहा दुआ उनजी हूंदी त अलाह ताला जे मां मरी वञा त मुंहिंजी क़ब्र जी ज़ाहिर न हुजे। मतां माण्हू हींअर जीअं कनि था इन जे करे, त हुते हुन अबुल अला खे चयुनि त असांखे पाणी कोन्हे, हिनखे कीअं वीचारियो। चई ठीकु आहे, वरी दुआ घुरई त ॾिठनि त ज़मीन मां पाणी बि थो निकिरे चिश्मो, उन पाणी मां पीतुनि मुंहुं धोतनि भरियनि अवाकी जेके हूंदियूं आहिनि चमड़ियूं, सुभान अल्लाह। चए पियो त वरी उनखे विञारियो गुसुल ॾेई उनखे पूरियोसीं जेको मां असां सां मुजाहिद हो। त वरी अॻिते वियासीं त मां पोइ हिते नज़र कई त असीं क़ब्र जेके ठाहे आयासीं हिनखे पूरियासीं ॾिसण में कान पई अचे। चए उहो ॾिस न मुजाहिद हो, अलाह सां उनजी दुआ क़बूल कई। चई जाम मां जल्दी मोटी आयुसि डुकंदे त ॾिसां क़ब्र आहे या न, त ॾिठईं त क़ब्र ई कान्हे। त अजीब से हींअर त पूरे आऊं हिते। इहो हिलियत अल औलिया में इहो किसो आहे। अबुल अला अल हज़रमी सहाबी वॾो हो, सहाबी जलील हो, ऐं इन खे नबी करीम इन कम जे लाइ फतह बहरैन जो फतह जे लाइ मोकिलियो हो। ऐं अबू बकर सिद्दीक़ ऐं उमिरि जे टाइम में बहरैन जो वाली हो, उनखे ॾिनो यानी इमारत तूं ई संभाल। ऐं इहो फ़ौत थी वियो हो, के रिवायतुनि में अचे थो त 14 हिजरी में, ऐं के रिवायत में त 21 हिजरी में फ़ौत थी वियो। ऐं ओॾां ज़कात मोकिलींदो हो मदीने ॾे, नबी करीम जॾहिं दुनिया में हो त उहो ज़कात खणी सहाबिन खे सभु सोन पैसा विराईंदो हो। ऐं हीअ चवंदो हो उन टाइम में त इहो अबुल अला अल हज़रमी जो शहर जेको फतह थियो आहे हीअ ज़कात उन जी अथव, ऐं ॾिसो ऐं विरहाईंदो हो मदीने में। सो इहो हिकिड़ो अलाह जा मौजिज़ा, अलाह जूं करामतूं, अलाह जूं नेमतूं। अलाह ताला असांखे अकुलु ॾिनो आहे, सोच ॾिनी आहे त काफ़िरनि वांगुरु अखियूं ॿूटे माण्हू न वेहे, मौजिज़ा ॾिसे अलाह जा, ईमान वधंदो, ईमान ताज़ो थींदो, ईमान मथे थी वेंदो। इन खां वधीक इंसान खे छा खपे दुनिया में। ईमान जे वधी वियो त न बुख लॻंदसि, न का लालच दुनिया में हूंदसि, न को आसिरो कंहिं बुज़ुर्ग में, न वलीअ में, न आलिम में, न कंहिं में। अलाह खां सवाइ ॿिया का शइ हुनखे नज़र न ईंदी। इहो थींदो इंसान जो इन मर्तबे ते जे पहुतो न, त तूं थींदे अलाह जो वली, ख़ुदि बि ख़ुदि तूं अलाह जो वली थी वेंदे। छो जो तुंहिंजो सभु शइ अहासीस, तुंहिंजी जान, तुंहिंजो शौर सॼो अलाह सां आहे, ॿियो कुझु कोन्हे। हदा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।